लिखो था खान कॾहिं खां वठी मुड़ुस माण्हू थियो आ जो पर पुट घटि वधि तो ॻाल्हाए। सेठ ॻाल्हाए इख़लाक़ सां। पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजो नालो खोतो ॾे खोतन खान आहे। ॻाल्हि साॻी आहे, ॿिन्ही जे शुरूआत में खे अचे थो। अरे मीरले तूं चमचागिरी न करे। सेठ ऐं असांजो पंहिंजो मामिलो आहे। छाजो पंहिंजो मामिलो आ? तोखे शर्म कोन आयो जो पर पुठ मूं ते चर्चा कया थई? सेठ हिन चमचे तोखे बरगलायो आहे। मां तोसां चर्चा छो कंदुसि? तूं पाण सॼो चर्चो ठहियो पियो आहे। हे हींअर छा चई? मुंहं ते बीठो कूड़ थो वणी हा? अरे हिन में तोखे कहिड़ी तकलीफ़? सेठ जायो हितो जो मोतबर माण्हू आहे, बाक़ी व्याज खोरा त इहा ॿी ॻाल्हि आहे। खुद न ये हद क्रास न कर। अरे मां सब कुछ समझा तो, तू हल्की फुल्की मुते थुक लानत पियो करी। अरे मुखे चरियो न समझ सब आहे सेठ खे, पर सुधरणो नाहे। अरे पटनी ता लहे तो मीरल पुट छा थियो थी? न बाबा, बात वो निकरी हो, माफी मिले। अॼु त मीरल सफ़ा हाजी पियो लॻे। अरे मीरले उन ॾींहुं त मूंखां वधीक सेठ जी बेइज्जती तो कई, नालो रुगो मुंहिंजो थो अचे। अरे मीरल इहो खुदन खोदड़ो छा थो चवे? इन में केतिरी सच्चाई आ? अरे तुझे अफ़ालनि जी बि मूंखे ख़बर आहे। न सेठ, क़ुरान जो कसम आहे, हे असांखे विड़ावे ई थो। हा सही, आयो बि ॿई वॾा गैरती जो मुंहिंजे चवण ते तव्हां विड़ी पवंदव। ॾिस खुदा न ॾिस, ॿेली गैरत जी ॻाल्हि न कर। हा उहा असां में आहे ई कोन। मुंहिंजो मतिलबु आहे असां में घणी आहे। अरे असां अकुल वारा आहियूं के बिशनी वाहियात लूसी जे चवण ते विढ़ंदासीं कोन। इहे सभु जुमला मुंहिंजे बारे में चई। अरे बाबा मूं कंहिंजो नालो त कोन खयो। बाक़ी लॻे थो इन्हनि सभिनी खूबियुनि जो मालिक तूं आहीं। तव्हां सां ॻाल्हाइण ॼण के ॿोड़े जे अॻियां ॾियण। हाणे जान छॾियो, मां के ज़रूरी कम सां वञा थो। हीअं वेंदुमि। अरे मीरल मता न मने, ॻाल्हि में बेइज्जती करे छॾीमांसि। छा यादि कंदो? यार कॾहिं कॾहिं मां वेही सोचींदो आहियां त काश मां बि माण्हू हुजां हा। अरे छा थो चई इहो फाटल जोराबा? कुझु न साईं, मूं सम्झो त काश तव्हां माण्हुनि जी ख़िदमत करे सघो हा। उन्हनि जूं शादियूं कराए? अल्लाह जो शान आहे साईं, अल्लाह जो शान आहे। हे बि ॻाल्हाए थो साईं। तूं ॻाल्हाइण जहिड़ो त आहे कोन पुट, पर अॼु ॻाल्हायो थी त वाह जो कमु आहे। हेरे केॾी बि क्रीमूं हणो पर कारो अथव मुंहुं। जमादार इहो दांगीअ सां ई थी सघे थो या तए सां। इहो मार्कर पेन सां थी वेंदो। अरे अरे शर्म नथो अचे? हा पंहिंजे सीनियर सां ईअं ॻाल्हाइबो आहे? यार माफ़ कजा जमादार, मूं सम्झो तव्हां सवाल कयो आहे, इन करे मूं तव्हांखे जवाबु ॾिनो आहे। सॉरी जमादार, वेरी सॉरी। अरे अरे तव्हां पंहिंजी हाणे भौंक ख़तमु कयो त मां शुरू कयां न। छा सर? भौंक? पर साहब कुते जो आवाज़ अथव ॾाढो ॾुखियो। अरे चरिया मां कुते जो आवाज़ नथो चवां। बसि साईं, सभिनी ॻाल्हियुनि खे छॾियो, जेका तव्हां ॻाल्हि करणु पिया चाहियो उहा कयो। अबा उहा बि ॻाल्हि तव्हां ॿुधण जे मूड में हुजो त मां कयां न। जमादार साहब मूड त वॾनि माण्हुनि जो हूंदो आहे, असां त रुगो ॿुधण लाइ हूंदा आहियूं। अरे त पोइ मुंहिंजी छो नथा ॿुधो? कलाक खां वठी ॿुधायो साहब, असां ॿुधूं था। अरे मां तव्हां सां ॻाल्हायो छो? आहियां त मां बि वॾो बेवकूफ़। हा सर इहा ॻाल्हि त असां तव्हांखे चई कोन सघंदा आहियूं। सर इहो बि सुठो थियो जो तव्हां पाण खे अॼु महसूस त कयो। अरे ख़ामोश, आयो ॿई मथे जा सूर। हाणे निकिरो तव्हां, हलो वञो, जान छॾियो। अरे वञो, वञा त वञा काॾे मां? अरे बुंडे न अरे हेर एड़ी का सलाह दे दुकान मच थी मची वनी।
आज जा सलाह है अरे ॿुधाए माचीस घणी बाहि दादियूं पाणे मचती मची नो अरे तुंहिंजे लाइ लख जी लानत ई खोड़ चङा पाण त चई थो वरी सलाह मचती मची वञे अरे पोइ बाहि ॾियण लाइ चओ मां छा यार मचती ईअं ई त मचंदो अस्सलाम वालेकुम अदा खमीसा कहिड़ा हाल खुश आयो वज़न में वालेकुम सलाम अरे कुझु गुलाबो केर मज़े में तबियत सही अथई न अदा खमीसा छाते पिया बहस कयो बस रे अदा ये निभागो बस निर्णय में लगी वियो आहे उपकियूं सुकियूं ॻाल्हियूं कयूं वेठो तो बस करे हाँ साईं बस ॼाणू बि वॾो हुई या टीवी टॉक शो में वेठो हुई तो सां बहस कंदुसि इहो बुंडेल टीवी टॉक शो जी ख़बर अथई छा न न मां त चढ़ियो आहियां मानी जॻह ते गाह खाईंदो आहियां अरे छोरा हिकु त गॾा वारो दिमाग़ अथई पोइ थोरो गॾ जो ख़्यालु करियां हाणी मथां हिच धून सॼाए छॾियई अरे तूं मूंखे लतण दे हाँ सफ़ा को बदतमीज़ आई मां पंहिंजी न गॾा जी ॻाल्हि थो कयां कुझु सोच त सही ॻाल्हि त ॿुधो आख़िर तव्हां ॿई पाण में ठहो छो नथा इहो नामुमकिन आहे नामुमकिन आहे इहो असांजो ठहणु छो त असां ॿिन्ही में जेकॾहिं हिकिड़ो को मरंदो त पोइ पंहिंजी मसक ठहंदा न दा न मरन तव्हांजा दुश्मन ही वरी को मुंहिंजो सॼो न छा अदा अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ चाचो मरे ही सभु कुझु ॾिठो वेठो आहे तूं यकीन करे मां सिर्फ़ु पंहिंजे घर जो बाथरूम ॾिठो आहे ॿियो कुझु न आहे ॾिठो उन करे मां सफ़ा नंढड़ो आहियां मरण जी वेही चाचे जी आहे बाबो ॾाॾो ॾाॾी इहे सभु मरी विया हीअ अञा कॾहिं ईंदो रुगो हिन देरि कई आहे जॾहिं सभु मरी विया आहिनि त हीअ हिते अंब कपाइण आयो आहे छा माण्हू जान छॾाए मरे हिते असांखे रुगो तंग वेठो करे अरे मां जे पुट मरी वियुसि न त माण्हू उथंदे वेहंदे उथंदे पादर हणंदई तूं मिड़ई छॾियो वेठो हुई अदा बुंडेल भाउ खमीसा ॼण छॾियो पयसि मोबाइल ते नफ़रतुनि में छा रखियो आहे न कयो पाण में पयसि अदा तव्हां मुंहिंजे भाउ खे त ॾिसो न कम जो न कार जो मुंहिंजी ज़िंदगी तबाह कई वेठो आहे मां कॾहिं हुनखे चवां थो बर्दाश्त कयां थो न हालांकि कम रुगो वचड़नि वारा पर पोइ बि ज़हर जो ढुक पियूं वेठो आहियां अदा सब्र कयूं वेठो आहियां जेकॾहिं मारींदोमांसि न त माण्हू मूं ते खिलूं कोन कंदा ओदा बस अल्लाह के मन असां बस पाण में ठही वियासीं बस कर बाबा अल्लाह के मन बस कर पर थोरो अञा मूं वटि ॻाल्हियूं ॿ चारि आहिनि तव्हांजे फ़ाइदे जे लाइ ॿुधो त सही बाबा बस कर यार बस छोड़ो तो करे तेरे बुढ़े बुद्धीस वञी वञी ॿुधांसि छा ॿुधांसि फिर है क्या अल्लाह जिंदगी दे जेसि ताईं कार नथा वठूं हल माना कार वठी ॾे पोइ भली मरे अम्मा वाह जी लालच कयूं वेठी आई अब भाया लालच कान्हे का मरण बरहक का हर को मरंदो जाने मन तुझे मुड़स जो मुंहिंजी ज़ाल खे चिट करे ॾिनी हा अख है हाँ ऐं जेल में पत्थर जल्द कढाई हाँ छा हड़ैक जेड़ा साईं हड़ैक जेड़ा 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 शहजादा अज तोखे छा थियो हुजे सफ़ा बीमार घोड़े जियां मुंहुं कयो बीठो हुजी अञा हे मूड ख़राब न कया उन ॾींहुं बि ख्वाब जे बहाने तूं मुंहिंजी वॾी बेइज़ती कई आहे थोरो बि सोचई बेइज्जती जो कहिड़ो सोचणो हुजे उहा बि तुंहिंजी सोचे कंदी हुजां इन में त सोचण जी ॻाल्हि ई न हूंदी हुजे जेॾी महिल दिलि चवंदी हुजे तेॾी महिल माण्हू करे छॾींदो हुजे कृष्णी इहा ॻाल्हि सुठी न आहे मूंखे ॾाढी तकलीफ़ थी आहे आई एम इज़ हार्ट तकलीफ़ हुजे त जल्द कंहिं डॉक्टर खे ॾेखार सो बि जल्दी मता तूं मरी न वेंदो हुजे डॉक्टर पोइ चरी डॉक्टर वारी तकलीफ़ नथो चवां बाक़ी तोखे कहिड़ी तकलीफ़ थी हुजे कृष्णी बस मूंखे उन ॾींहुं ॾुख थियो वॾो ॾुख थियो अहे छा जो ॾुख तोखे थियो ॻोठ में केरु मरी वियो हुजे जंहिंजो तूं ॾुख करीं तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथी तूं ॻाल्हि सम्झाईंदो किथे हुजी केॾी महिल तोखे ॾुख थींदो हुजे केॾी महिल तोखे तकलीफ़ थींदी हुजे भला तूं ई ॿुधाए शहज़ादा त हिन में भला मां छा कंदी हुजां तोखे सम्झाइणो मन उठ खे रक्शे में विहारणु माफ़ कजांइ शहज़ादा दौर मटियल हुजे नेर ते ॾेखारींदा हुजनि
माण्हू उठ के रिक्शे ते वेहारींदा हुजनि। मतिलब त उठ बि रक्शे में वेहिजी वियो, पर तुंहिंजे ॻाल्हि दिमाग़ में कोन वेठी। मुंहिंजे दिमाग़ में का कुर्सी रखियल हुजे जंहिंमें ॻाल्हि वेंदी हुजे। तूं त सफ़ा चरियो आहीं। सही थी चवी, सही थी चवी। जेकॾहिं न कुझु ॾींहं गॾु रहियासीं, पक सां चरियो ज़रूरु थींदो। अम्मा, बाबे खे ॻोठ में नओं थाणो ठही मिलियो, पर असांखे त को बि फ़ाइदो न थियो। सही तो चईं पुटु, पर छा कजे, कोशिशि त पिणे कंदो हूंदो न। त माल ठाहिया, पर शायदि को दाव नथो लॻेसि। छो अम्मा, बाबो पुलिस सां जुआ बि खेॾंदो आहे छा, जो चवीं थी दाव नथो लॻेसि? उहो दाव नथी चवां, मुंहिंजो मतिलबु आहे भुल नथो लॻेसि। जंहिं मां नोट अचनि। इहो कमु बाबे खां ॾुखियो कोन थींदो। बाबे खां इहो कमु। अम्मा, पर तूं घबराए न, बाबो मरंदो न, उनजी जाइ ते सनकोटा में मां जमादार थींदुसि। पोइ रुगो नोट ई नोट कमाईंदुसि। अम्मा, तुंहिंजा सभु ॾुखिया ॾींहं ख़तमु थी वेंदा। निभागा ख़ैर गुरु, छो पिणे मरे? वॾी ॻाल्हि आहे, बाबो जे घर थो अचे त उनजे लाइ तूं सकरात थी करे छॾे। इन ज़िंदगी खां त बाबे जे लाइ मौत सुठो आहे। मां चवां थो त ॿई मिली जल्दी जान छॾायूं। छाजी सकरात चरिया मुआ? पिणे के अलाह ज़िंदगी ॾे, जेसि ताईं कार नथा वठूं। हल, माना कार वठी ॾे पोइ भली मरे। अम्मा, वाह जी लालच कयूं वेठी आहीं। भाया लालच कान्हे का, मरण बरहक आहे, हर को मरंदो। अकल अचू हाणे कंहिं कमकार में हथ विझंदो हुज। कमकार किथे नज़र ईंदो हुजे त हथ विझंदो हुजां न। एहे, कम जे खिसे में हुजे जो तूं हथ विझंदो हुजे। तूं पाण त चवंदो हुजे त कमकार में हथ विझ। कमकार मूं सम्झो तुंहिंजे खीसे में हुजे। के हाणे माण्हू ख़ैरात बि घटि ॾींदा हुजनि ऐं चवंदा हुजनि त घर में तुंहिंजो भाटियो लथु जुआन वेठो हुजे, को कमु न कंदो हुजे, उनखे तूं पिनी खाराईंदो हुजी। इन ॻाल्हि त रुॻ माण्हू मूंखे थुक लाणो तूं कंदा हुजनि। चाचा, इहो तुंहिंजो नसीब हुजे, मां छा करां? एहे, हुजे कुझु पबे जे तो, वरी उहो मुंहिंजो नसीब हुजे। चाचा, तूं पाण चवंदो हुजी न त माण्हू मूंखे थुक लाणो त कंदा हुजनि, मां त कोन चवंदो हुजां न। केसरी सच चवंदी हुजे त तूं क़यामत ताईं न सुधरंदो हुजे। हाणे मूंखे पक थी वियो हुजे त तूं वाकई कोन सुधरंदो हुजे। छोरी जे चवण ते तूं बि लॻो हुजी। केसरी तोखे भली हुजे, सामान खपाए घर में ॾोकर त आनी थी हुजे। तो वांगुरु हॾ हराम त न हुजे। मां हॾ हराम न हुजां। चाचा, रुॻो हिकिड़ो दाव लॻंदो हुजे। इन जुआ जे चक्कर में तोखे पुलिस ॿधी वई हुजे, पोइ तूं जुआ न छॾे। हाणे रोज़ रोज़ त पुलिस बि न ॿधे न। उन ॾींहुं बुराई हुजे। ॿियो जेको तव्हां ॿिन्ही जो क्रोध आहे न, इहो मुंहिंजे कंध में हुजे। राति ॾींहुं पिटींदा हुजो, पोइ मूंखे किथां खटींदो हुजां। पोइ पुलिस न ॿधंदी त छा थींदो? याने ॾोह वरी बि असांजो हुजे, ईअं न? ॿियो न त छा, कुझु तव्हां बि हथ हल्को रखंदा हुजो न। असां तोखे चङा ई चवंदा हुजूं। हाणे जो तोखे वरी पुलिस ॿधंदी हुजे त मां न छॾाईंदो हुजां, थुकू खाईंदो हुजे जेल में। चाचा में वाह, तूं विच में अचजांइ बि न। मां उते जेल में हितां खां वधीक ख़ुशि हूंदुमि। जेल में घटि भला रोज़ बेइज़तो त न थींदो हुजां न। हिते पीउ बेइज़तो अलॻि करे, छोरी बेइज़तो अलॻि करे, मूंखे जलील करे मारियो हुजे, हिकु चकर छॾायो त हुजे, ख्वार करे मारियो हुजे, हाणे दुहल खणी दुनिया खे ॿुधाईंदो हुजे, हिकु ॼण कश्मीर फतेह करे छॾियो हुजे। रोज़ 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 साॻी ॻाल्हि ॿुधाईंदा हुजो। एतिरो वात हणी वियो हुजे, तुंहिंजो वात न थको हुजे, पोइ त तूं कुते खे बि भौंकण में मारे वेंदो हुजे। चाचा, मां तुंहिंजो भाइटियो हुजां, कुतो हुजां, तूं मुड़ंदे कोन? अस्सलाम वालेकुम जान जानी जना जना तररम पम पम जा पुट, मुंहिंजे मुड़ुस तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो जो हुनखे एतिरो कुटियो अथई? जाने माने तुंहिंजे मुड़ुस जो मुंहिंजी ज़ाल खे चिट करे ॾिनी। अख है ऐं जेल में पथरड़ी जल्द कढाई। छा तूं जो मूंसां रोज़ ईअं कंदो आहीं? मां त तोसां आई लव यू बि कंदो आहियां।
जो मुड़सवारी कड़ो मां वाली ज़ारा दा आई लव यू कंदा हां एड़ी हरकत हुन छो कई हां बी जाए आई लव यू जा पुट मां तोखे मुकम्मल आई लव यू थी सखण बी भज काए मां भज अज तो जलेबी असल इड़ी गादी चढ़ाई भई भज काए में बी कमीना बी त मां तोखे ॾिसां थी झरना हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी अथई बिल्कुल न तो ॻाल्हि कई कोन्हे त मां ॿुधंदसि कीअं इहो गुलाब न आहे वीचारो गुज़ारे वियो छा अल्लाह तौबा अल्लाह साईं माफ़ कर वीचारो जवान हुयो अञा त शादी बि कान थी हुयसि न गुज़ारे कोन वियो आहे ज़िंदा आहे पर शर्मिंदा आहे तोखे ॾिसी न पंहिंजे भाउ जे करे छो हुनजो भाउ भला मेलनि में खदड़नि सां गॾु बि डांस कंदो आहे छा जो एॾो शर्मिंदा आहे न इहा ॻाल्हि न आहे पर उनजो भाउ इहो सूट बूट पाए वरिते तो अंग्रेज लॻो कमाइण खां थो सिंजाई ते सीट लाख तो वांगुर न मूं वांगुरु मां पंहिंजो दुकानु हलाईंदो आहियां कारोबारी माण्हू लूसी थो रहियूं मज़ाक थी कयां ॿियो छा पियो चवे अदा गुलाब ॿियो छा वॾियूं ताऊं कई अॼु सॼो किसो पंहिंजे घर जो खोले ॿुधायूं इहो त मां ई चाचो खमीस वादी जो ॿाहूं ॿधी चुप कराए आया आहियूं मां पियो सम्झां असांजी हालत ख़राबु आहे पर हिते घणा ज़लील लॻा पिया इन ॻाल्हि जो फ़ाइदो कहिड़ो पराई ॻाल्हि में असांजो वञे छा त भला वात मां गुलाब जा गुल थी कढी हूअं त पीउ ऐं धीउ इहो गिला जो कानू खणी वठंदा हो असां ते इहो इल्ज़ाम न हण गिला कंदा आहिनि बिला जेको पिड़े छा चई नोलू मुहांडरा बाबे खे बिलो थो चवे मूं किथे चयो भला मुंहिंजे चवण सां थी पियो छा अॼु बाबो अचे चवंदीमांसि त बिलो थियो वरी बि बिलो चई न बाबे खे अॼु अचे बाबा मां बाबा खे ॿुधाईंदसि त बुंडेल तोखे पर पुट बिलो पियो चवे कहिड़ो ख़ुशि थी ख़र्ची ॾींदी रहंदो मुचड़ा हणंदो महिरबानी करे न ॿुधाइजां भला मुंहिंजी बेइज़ती करण में तोखे मज़ो थो अचे छा ऐं तूं जेका बाबे जी पर पुट बेइज़ती थो करे उनजो छा कुझु त मरमत हुजे ई न ग़लती थी वई ही चक्कर माफ़ कर वरी कोन चंदुसि चाचे खे बिलो वरी बि बिलो हाणे कोन चंदुसि वात मां निकिरी सही आहे हिन चक्कर माफ़ थी कयां ॿीहर चई न त पोइ ॾिसी वठिजांइ ओ माय लवली ब्रदर जेकॾहिं तव्हां प्यार हुजो त तव्हांखे जेके दिलि जी ॻाल्हि ॿुधाए न तूं थोरो इंतज़ारु कर त मां वेंजी संहिंजी कंघो ॾेई वारनि खे तयारु थी विया त पोइ तूं ॻाल्हि कजांइ अरे ॿुध बागड़े तुंहिंजे चाचे जी धीउ आहे छा न चाचा मुंहिंजो मतिलबु आहे सेठ पंहिंजे अच्छे मथे जो ख़्यालु कयो हिन उमिरि में इश्क कंदो त माण्हू छा चवंदई हण हिक जहिड़ा साईं हण हिक जहिड़ा 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 अस्सलाम वालेकुम साईं मां ग़रीब आहियां वालेकुम सलाम ग़रीब आहियां असां भला तोखे ख़ैरात था करूं छा साईं ख़ैर जी मूंखे ज़रूरत आहे मुंहिंजी मदद कयो कहिड़ी तुंहिंजी मदद कयूं ॾिसण में त हाथी लॻो पियो आहे भागा बाबो पाण इहे कम कंदो आहे पिनण वारा अरे छोरा मां अॻे कॾहिं पिनंदो आहियां आहीं सफ़ा दरवेश बाबा मां मिड़े तुंहिंजी जान पे छॾाई तूं वरी सची सम्झी बीही रहे ईअं चओ न पुट साईं मां मजबूर आहियां बीमारी मूंखे ॾिसो नथा ख़तमु करे छॾियो आहे एतिरे क़दुरु जो मां पंहिंजो घर बि खपाए छॾियो आहे असां कीअं यकीन कयूं त बीमारी तोखे बर्बाद कयो आहे या वरी जुआरी आई ने भागा आगुल बादशाह साईं एक्सरो मूंखां साण आहे भली तव्हां चेक कयो या कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे हूअं त मूंखे बि ख़बर पवंदी आहे चङनि भलनि जा एक्सरा मां चेक कया आहिनि बसि बाबे खे एक्सरो ॾेखारे त चेक करे कमु लथो पियो आहे हाणे ग़रीब माण्हू सॼाईंदे शर्म नथो अचाई ही छा आहे एतिरा सिगरेट पीता अथई जो सॼी छाती ॼारे सां भरी पई अथई अरे ही छा चरस बि पीअंदो आहीं उन सां गॾु आफीम हीरोन मुश्किल बचे ने भागा हाथी वरी चेक कया हाँ हिकिड़ी कुंड रहियल आहे ने भागा एक्सरो ॿुधाए थो त शराब जो वॾो को गुतो बि हलाईंदो आहीं पर साईं मुंहिंजो मतिलबु आहे त मवाली आहीं पर साईं बस करड़े
पर साईं जा सका बीमार थियण खां पहिरियां इहो न पियो सोची त नशो इंसान जो दुश्मन आहे। साईं तव्हां ग़लति था सम्झो। अरे हेॾे तूं असां ॿिन्ही पीउ पुटनि खां वधीक सियाणियूं आहीं जो ग़लति थो सम्झे। अरे हेॾे अधो आहीं। हुकूमत सिगरेटनि जे पाकेट ते चपियल चप ऐं किनो पेर जो ईअं फोटू रखी छॾियो आहे, पोइ बि तव्हां मुड़ो नथा सिगरेट पियो था। साईं मूंखे 2 मिंट ॻाल्हाइण त ॾियो। छा ॻाल्हाइण ॾियो तोखे? तूं आहीं ख़तम। 2-3 लफ़्ज़ ॿिया ॻाल्हाई त हिते ई किरी पवंदे ऐं मरी वेंदे। तव्हां सरासर इल्ज़ाम पिया आणो, इहो ईअं न आहे। त पोइ ठीकु आहे, हीउ एतिरो डॉक्टर खे था ॾेखारियूं। जेकॾहिं डॉक्टर चयो त हिन में इहा शइ आहे त पोइ असां तुंहिंजो कारो मुंहुं कंदासीं, जेकॾहिं न त पोइ असांजो कजांइ। सही चयो मां न बाबा, कॾहिं कॾहिं सोचबो आहे हिन जो कजांइ मां वॾो आहियां। मूंखे मंज़ूर आहे, भली तव्हां मुंहिंजी मदद न कयो पर पंहिंजो कारो मुंहुं करण लाइ तयारु रहो। तूं भला एॾे यकीन सां कीअं थो चवीं? चरिया हो तव्हां छो जो इहो एक्सरो मुंहिंजे 3 सालनि जे पुट जो आहे, जेको 3 सालनि खां वठी बीमार आहे। बेवकूफ़ो अमराद असां सां ॾाढी करे वठे भागो। वीरल, इहा पगड़ियाणी त मुंहिंजे दिलि में असली खट हंधु रखियो वेठी आहे। एॾो कूड़ न हण बाबा, हंधु खट रखण जी जाइ त पंहिंजी जॻह ते, तव्हांजी दिलि में सुल्फी रखण जी जॻह बि न आहे। हंधु खट त परे जी ॻाल्हि आहे। वीरल यार, तूं जेको हिन ॻाल्हियुनि खे गोल मटोल कंदो आहीं, दिलि चवंदी आहे त बंदूक भरे कारतूस हिकिड़ो ठोकियां, पर छा कयां, मजबूरी आहे। उतां किथे अकेलो सुम्हण में डपु थो थिए। त पोइ सेठ आईनो ॾिसण छो नथा छॾे ॾियो? जे पंहिंजो मुंहुं ॾिसंदो डपु त थींदो नी। अरे वीरल, ॻाल्हि त ॿुध। जॾहिं मां पंहिंजे इश्क जी ॻाल्हि कंदो आहियां त तूं सड़ंदो छो आहीं? भला ॻाल्हि, अरे ॿुध ॿुध, बागड़ियाणी तुंहिंजे चाचे जी धीउ आहे छा? न चाचा, मुंहिंजो मतिलबु आहे सेठ पंहिंजे अच्छे मथे जो ख़्यालु कयो। हिन उमिरि में इश्क कंदो त माण्हू छा चवंदई? अरे मां भला को माण्हुनि सां इश्क थो कयां छा? अच्छा अच्छा, ईअं ॿुधाए न त भोली सां भाकुर पाए प्यार जो पल्लो कंदे। अॻुवां ॿी ख़बर अथई? मूंखे पहिरीं जी ख़बर कान्हे, त ॿी जी कहिड़ी ख़बर? हिकु त ॻाल्हि त अहिड़ो थी मुंझाए जो असांजो दिमाग़ ई कमु करणु छॾे थो वञे। बाबा, ॻाल्हि आहे लॻड़ वारी आटिया जेका मुंझी थी पवे। जरा अकुल वॾो अथई, तोखे बि माणे खे बि। महिरबानी बाबा, महिरबानी। असुर लाइ पादर अची जो वठां। कंहिंखे? मूंखे या अम्मा खे? मूंखे छो पादर हणंदो? मुंहिंजो कहिड़ो ॾो? ॾो तुंहिंजो इहो आहे जो हिन दिलबर खे पैदा कई। छो बाछो, मां कोई वेल आहियां छा? इहा बि हाणे का पुछण जी ॻाल्हि आहे? तव्हां पीउ पुट त लॻो कोन था, रुगो झेड़ो अथव। ॼण त हिक ॿिए जो पहाज हुजो। हिन जहिड़े पुट खां खट खाली चङी आहे, ऐं तो जहिड़े पीउ खां ही घर खाली भलो हो। ख़ुदा खे मञो, बसि कयो, मथे में सूर विधो अथव। असां आहियूं वांदा जो सूर खे खणी अची तुंहिंजे मथे में विझंदासीं। इहो ई सूर खोड़ अथई जो बाबो तुंहिंजो मुड़सा। अरे रे थोरा, ये ॾियारी न हण, तूड़े मूंखां वधीक सुरीलो आहे। छा में? राग ॻाइण में? पोइ कर मुक़ाबिलो, ॾिसूं त कंहिंजो आवाज़ भलो आहे, केरु सुरीलो आहे। फ़ैसिलो अम्मा कंदी। माणे कहिड़ी जज आहे जो फ़ैसिलो कंदी? जेकॾहिं फ़ैसिलो माणे ते आहे त मूंखे पकी सज़ा ॾींदी। मतिलबु त फाही अचे ई अचे। माफ़ कजांइ बाबा, राग जे सुरीलाइप जे फ़ैसिले जी ॻाल्हि पई हले। अड़े हेॾे, मां कहिड़ो मेहदी हसन जो पुटु आहियां जो राग में सुरीलाइप हूंदी। बस फ़ैसिलो थी वियो। दिलबर, तो खटियो पिणे हारायो। अलाए कीअं? छो बि हारायो? छो तो त हाणे चयो मां कहिड़ो मेहदी हसन जो पुटु आहियां ऐं मूं में कहिड़ी सुरलाइप आहे। अच्छा ईअं चइनि छा? जेकॾहिं चइनि त ठीकु आहे, पोइ मां ई हारायो। असां वॾा फनकार करी हा मुक़ाबिलो त ख़बर पवई हा। ओ माय लवली ब्रदर, जेकॾहिं तव्हां तयारु हुजो त तव्हांखे जेका दिलि जी ॻाल्हि ॿुधारियां। न तूं थोरो इंतज़ारु कर त मां वेंजी संहिंजी कंघो ॾेई वारनि खे तयारु थी विया त पोइ तूं ॻाल्हि कजांइ। ओ माय लवली ब्रदर, मां ज़हनी तौरु चवां थो, छो त तव्हां
अॻ में मुंहिंजी ॿ दफ़ा ॻाल्हि न ॿुधी नॉट टॉकिंग सफ़ा दी एंड। हाँ यार इहा तुंहिंजी शिकायत दुरुस्त आहे पूरी त छा पर मां त तुंहिंजी कॾहिं अधु ॻाल्हि बि नाहे ॿुधी चरियो आहे न तूं। ओ माय लवली ब्रदर मुंहिंजी ॻाल्हि हाणे ॿुध बि अथई। तूं बि खणी ॻाल्हि कर। अदा ओ माय लवली ब्रदर पंहिंजे पाड़े में जेके बागड़ी वेठा आहिनि न बागड़ी हा आहिनि पोइ उन्हनि जी छोकिरी आहे कृष्णी। अरे ला 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 लाख जी लानत हुजई ने भागा। हाणे मां अहिड़ो वयल आहियां जो वञी बागड़ेड़ी सां शादी करूं। ओ माय लवली ब्रदर कृष्णी अहिड़ी छोकिरी नाहे। थोरो सम्झो बा सम्झो। अच्छा अहिड़ी नाहे इहा मूंखे कहिड़ी ख़बर त कहिड़े क़िस्म जी छोकिरी आहे। तोसां हुनजो वास्तो आहे तोखे ख़बर हूंदी न कहिड़े क़िस्म जी छोकिरी आहे पर जहिड़ी बि हुजे यार इहा त शाबस हुजे त तूं मुंहिंजे लाइ किथां न किथां वञी छोकिरी जो रिश्तो हथु कयो। वाह वाह मुंहिंजे बारे में बाबे ई न सोचियो तूं नंढो भाई पोइ बि सोचियो त थी इहो आहे फ़ाइदो अंग्रेज़ी मुल्क में रहण जो। ओ अदा कृष्णी खे शौक़ु आहे फिल्मनि में कमु करण जो ऐं मूंखे आहे अंग्रेज़ी ॻाल्हाइण जो शौक़ु ऐं असां ॿई मिली करे हिन पूरे ॻोठ में तब्दीली आनींदासीं। तब्दीली यू अंडरस्टैंड कुझु बि न। अच्छा तूं इहा ॻाल्हि पियो करी छा मां वरी ईअं हरू भरू जज़्बाती थी वियुसि तकड़ में। ओ माय लवली ब्रदर तव्हां बि उहा ई ॻाल्हि कई न। आओ कुते खे पेट में सूर ऐं मालिक खे वठ ते सूर।